लालची मिली छॾियो त हिन जो तवजो हटण लाइ। असल में गवर्नमेंट जो सॼो मक़सदु आहे त ही DRA अलाउंस जेके ॿियनि सूबनि खे जेके फैसिलिटीज़ मिलनि पियूं उहे असांखे जेके न वठनि, हिननि खे पेंशन या इन्हनि मामलनि में मुलझाए छॾियूं। हाणे चवंदा आहिनि गिरती हुई दीवार को एक धक्का और दो, जेकॾहिं सभई हथ हथ करे ताड़ी ताड़ी वॼाईंदासीं, हिकु हिकिड़ी फूक ॾींदासीं त CM हाउस इंशाअल्लाह उॾामी वेंदो। ही त कुझु बि कोन्हे नामुराद शाह, पर ज़ालिम अरबाब रहीम हो जेको हमेशह ऐं हमीदा खोड़ो 2004-2005 में असीं रेगुलर थियण लाइ वियासीं। निसार खोड़ो असांजे प्रोग्राम में शामिल थियो, चई पीपल्स पार्टी अवां सां हर मसइले में गॾु आहे। निसार खोड़ो तक़रीर करे जंहिंमहिल रवानो थियो, पोयां असां ते अरबाब रहीम कारी बकरियूं पुलिस वारियूं असां ते अहिड़ा छॾियईं, एॾो मारूं एॾो असांखे मारूं बेदर्दीअ सां। इवन असांजे मथां एतिरो त पाणीअ जा फुहारा लॻा जो असांजी नियाणियुनि जा जेके कपिड़ा हुआ उहे बि रेज़ा रेज़ा थी वियल, उहे बि चियूं चियूं थी विया। उन दौर में असां उन अरबाब रहीम सां जहिड़ो कयो मुशर्रफ जे दौर में। ही कुझु बि कोन्हे नामुराद छा त मुड़ुस माण्हू थींदासीं, जंग कंदासीं, उन खां पोइ हिन चैलेंज कयो त कंहिं टाइम ते तव्हांखे टाइम स्केल या ॿियूं शयूं कोन ॾींदुसि, पर असां चयो तोखे ॾियणो पवंदो। उन टाइम ते हींअर गिरफ़्तार कंदा आहिनि, शाम जो छॾे ॾींदा आहिनि। उन टाइम ते साईं रफ़ीक जरवार हो, सिंध जा ॿिया उहिदेदार हुआ। असीं सभु 3 ॾींहं मलीर जेल में पियल हुआसीं। 3 ॾींहंनि खां पोइ असां सभिनी जी बेल थी हुई, ज़मानत करे असांजे कोर्टुनि में हथकड़ी हणी पेश कयूं। बहरहाल हींअर हाणे मौक़ो आहे, ही जमहूरी हुकूमत आहे। ऐं बिलावल साहब खे गुज़ारिश कंदुसि, ऐं आसिफ अली ज़रदारी साहब खे गुज़ारिश कंदुसि त ही मोहतरमा जा जियाला आहिनि। हे जेके माण्हू आहिनि अवां जा माण्हू कोन आहिनि, ही शहीद बेनज़ीर भुट्टो जा माण्हू आहिनि, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जा माण्हू आहिनि। हे उन्हनि सां घटि में घटि रहम करियो, हे उन जे हिसे जा माण्हू आहिनि, उन्हनि ते त रहम करियो। छा अवी डिक्टेटर फिरोनीअ तव्हांजी केसि ताईं रहंदी? त आउं महिरबानी करे सभिनी जेके मुलाज़िमनि खे चवां थो त ही जेके अवी पंहिंजे के स्कूल खोलीनि था, ऑफिसूं खोले रोज़ी रोटी लाइ कनि पिया, यार हे 4-5 ॾींहं खणी पंहिंजे घरां खाई वठो त को फ़र्क़ु कोन थो पए। त महिरबानी करे